Audio Jungle. अस्सलामुअलैकुम नाज़रीन, जी तो असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं मीरपुर ख़ासि ॻोठ माणक खान बंगलाणी में, जंहिंमें बंगलाणी बिरादरी सां ॻाल्हि ॿोल थी पंहिंजे इतिहास जे बारे में। ऐं असीं हाणे हिन वक़्तु ॻाल्हाईंदासीं मीर आबिद खान बंगलाणी। अस्सलामुअलैकुम, असां सूरत आहियूं मीर सरदार मीर जहांगीर खान जी हेॾी दोस्त वक़्तु फुल खां दोस्त मोकिलिया जी तंज़ीम बंगलाणी ठाही, इतार बंगलाणी तंज़ीम ठाही, जंहिंमें तूफ़ान साहब डॉक्टर मंजूर तूफ़ानी साहब ॿिया दोस्त काफ़ी मौजूद आहिनि मीटिंग में। जी त असीं बंगलाणी सभु इतार में ॿधी करे गॾिजी लठ कुआरी हथ कढे तइलीम खणूं ऐं पंहिंजी जदोजहद करियूं ऐं सभु बंगलाणी में सभिनी गॾिजी करे हिकु थियूं ऐं सभिनी खे आवाज़ उथारियूं, सभिनी खे गॾु करियूं। इहो सभिनी शुक्रगुज़ार आहियूं सभिनी दोस्तनि जा, जीअं असांखे इज़त ॾिनी, मान ॾिनी, एतिरा गॾिजी आया बंगलाणी बिरादरी पैगाम ॾिनो, लठ कुआरी हथ कढिया, तइलीम कलम पंहिंजे हथ में खणी तइलीम जा उजागर कनि।